दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों एक वरी ख़ुशख़बरी अची चुकी है। तव्हां ज़रूर सोचे रहिया हूंदो त दुलाब में नवां कैरेक्टर ऐड थींदा पिया वञनि ऐं अॻिते कहिड़ा कैरेक्टर अचण वारा आहिनि। छा मूसा भी अॻिते इन ड्रामे में ईंदो? छा आख़िरी किस्तनि में मूसा जी एंट्री भी आहे या कुझु ॿिया कहिड़ा अदाकार आहिनि ऐं अॻिते छा थियण वारो आहे दुलाब ड्रामे में? सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग के सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा इन वीडियो के भी। हलूं था जी पंहिंजी वॾी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां हिकिड़ो किरदारु तव्हां ॾिठो जेको कून छोकिरी खे कार में खणी वियो, जेको ककर जी भेण जंहिंजे पोयां ककर वारा हुया ऐं जुमे खे छॾे हलियो वियो, ऐं इहो नओं किरदारु तव्हां पोयनि किस्तनि में ॾिठो हुयो। हाणे जेका अॻिते किस्तां जीअं जीअं वधंदियूं तीअं तीअं नवां किरदार नवां कैरेक्टर तव्हांखे नज़र ईंदा दुलाब ड्रामे जी। हाणे जेको आहे टियों त हली रहियो आहे, टियों भी तमामु जल्द ख़त्म थींदो स्पेल, ऐं चोथों स्पेल जेको आख़िरी हलंदो उन में भी काफ़ी नवां कैरेक्टर तव्हांखे साम्हूं नज़र ईंदा। ख़ासि करे कुझु जेको आहे इन जा मुराद जा दोस्त हूंदा, मुराद खे सपोर्ट कंदा, त मंसूर खान मुराद अलॻि थी चुको आहे, ऐं कुझु वरी जेको आहे सोढल जा नवां दोस्त भी आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर थींदा, ऐं कुझु वरी जेको आहे दुश्मन भी ज़ाहिर थींदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं ॿी वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं सुठा सुठा कमेंट भी कंदा, कीमती राय पंहिंजी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।